ठटे खां अकबर दिलवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे क़दीमी सक़ाफ़ती रांदि ठगनि जी गोए ट्रोड़ खे हथी ॾियण लाइ पहिरियों भेरो सरकारी सतह ते स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध तरफ़ां रांदियुनि जे सूबाई वज़ीर चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर जे ख़ासि हिदायतुनि ते सेक्रेटरी स्पोर्ट्स सेक्रेटरी अब्दुल अली मिलाशारी ऐं डीओ स्पोर्ट्स ठटो अली अज़हर बिरोहीअ जे निगरानी में ठटे शहर लॻे शाह मुराद शाह शिराज़ी रोड नज़द माज़ा जूस फैक्ट्री भरिसां ग्राउंड ते हिक रोज़ा भलनि ढगनि जी ट्रोड़ जो मुक़ाबलनि जो मरहूम हाजी नवाज़ अली बिरोही ऐं चाचा तैब सरके जी यादि में ॿिनि टीमुनि दौलत दरिया ख़ान ऐं मेहरान टीमुनि विच में कराया विया जंहिंमें ॿिन्ही टीमुनि जे 14 ढगनि खे जी जोड़ियुनि हिसो वरितो जंहिंमां दौलत दरिया ख़ान जी टीम जे 4 जोड़नि कामयाबी माणी जॾहिं त मेहरान टीम जे 3 जोड़नि कामयाबी माणी ॿिए नंबर ते रही ऐं कामयाब थियल जोड़नि में पटेल हबीब फहीम जे ढगनि जे जोड़े सां मुक़ाबिलो कंदड़ पप्पू पंजाबी जे ढगनि कामयाबी माणी जॾहिं त मोहम्मद जुमन कातियार जे ढगनि जे जोड़े सां मुक़ाबिलो कंदड़ हाजी मिस्री बलोच जे ढगनि जी जोड़ी कामयाबी माणी हाजी खैरो केहो जे ढगनि हीअ जोड़ीअ सां मुक़ाबिलो कंदड़ रईस जमाल चांग जे ढगनि जे जोड़ी कामयाबी माणी जॾहिं त मूसा छीदीअ जे ढगनि जे जोड़ी सां मुक़ाबिलो कंदड़ अब्दुल मजीद जूनेजो जे ढगनि जी जोड़ी कामयाबी माणी ऐं अलानो ढोन जे जोड़ीअ सां मुक़ाबिलो कंदड़ मुरीद बलोच जे ढगनि कामयाबी माणण सां गॾु ॿियनि ढगनि जे जोड़ियुनि कामयाबी माणे वरिती जॾहिं खे इनाम सेक्रेटरी स्पोर्ट्स अब्दुल अली मिलाशारी अली गोपांग सियासिर जलील हाले पुटु मोहम्मद शाह ऐं डीओ स्पोर्ट्स ठट्टो अली अज़हर बिरोही जन पंहिंजे हथनि सां न जंहिं प्रोग्राम जो महिमान ख़ासि सूबाई वज़ीर सैयद रियाद हुसैन शाह शिरादी जन हुआ जिन पारां ठगनि जी ट्रोड़ जे मुक़ाबला ॾिसी कामयाबी माणींदड़ ठगनि जे मालिकनि जी हौसला अफ़ज़ाई कंदे सूबाई वज़ीर सैयद रियाद हुसैन शाह शिरादी चयो त ॿियनि रांदियुनि जी ठगनि जी ट्रोड़ बि सिंध जी सक़ाफ़त जो हिसो आहे जिन खे सिंध हुकूमत रांदियुनि वारे खाते पारां उजागर करण वारे अमल बहितर आहे जंहिंसां ठगनि जे मालिकनि जे हौसला अफ़ज़ाई थिए थी ऐं उन्हनि में अञा बि वधीक शौक़ वधे थो सूबाई वज़ीर सैयद रियाद हुसैन शाह शिरादी चयो त क्रिकेट वॉलीबॉल समेत सिंध में खेॾंदड़ समूरे रांदियुनि खे हथी ॾियारी ऐं रांदीगरनि जे हर मुमकिन मदद कई वेंदी उन मौक़े ते सेक्रेटरी स्पोर्ट्स अब्दुल अली मिलाशारी चयो त सिंध हुकूमत रांदियुनि जे खाते जे सूबाई वज़ीर जे ख़ासि हिदायतुनि ते ठटे में हिक रोज़ा ठगनि जी ट्रोड़ जो मुक़ाबिलो करायो वियो आहे जीअं असां सिंध गेम्स में खेॾंदड़ समूरनि रांदीगरनि खे रांदियुनि खे हथी ॾियारे रांदीगरनि जी हिमत अफ़ज़ाई करे सघूं।